कुदरत जी ॾिनल हर शइ काइनात में वॾी अहमियत रखे थी। जेकॾहिं आब हवा सेहतमंद ताज़ी हुजे त इंसान जी ज़िंदगीअ ते उन जा वॾा असर थियनि था। पर जे ईअं न आहे त उन आब हवा जा असर इंसानी ज़िंदगीअ खे मुतासिर कनि था, जिन सां मुश्किलातुनि में पिणु इज़ाफ़ो थिए थो। ख़ासि करे असांजी ज़िंदगीअ ते तमामु घणो असरु कंदड़ ऐं आब हवा दोस्त वणनि जो किरदारु इन हवाले सां तमामु घणो आहे, जेको माहौल दोस्त हुजण सां गॾोगॾु इंसानी ज़िंदगीअ खे हिकु नओं जीवन ॾियण में वॾो अहम किरदारु अदा करे थो। जॾहिं असां थकावट महसूसु कंदा आहियूं त ही माहौल दोस्त साथी असांखे पंहिंजी थधी छांव हेठां बहितरीनु माहौल फ़राहम कंदा आहिनि। गर्मी खणी केतिरी बि हुजे, पर ही पाण तपी पंहिंजी आगोश में ईंदड़नि खे सुकून ऐं थधे माहौल सां ख़ुशि कंदा आहिनि। उन जे बदिले ही फ़क़ति इंसान ज़ात खां पंहिंजो तहफ़ुज़ घुरंदा आहिनि, जेको हाणोके वक़्त में कुझु लालच जे पुॼारियुनि जे करे संदन वजूद ख़तरे में पइजी वियो आहे। दुनिया में वणकारी मुहिम हलाई वेंदियूं आहिनि ऐं वणनि जी अहमियत बाबति शहरियुनि खे पिणु आगाह कयो वेंदो आहे। असांजे देश पाकिस्तान में बि इन हवाले सां उपाउ वरिता वञनि था, पर उहे कंहिं नतीजे बिना ई ख़तमु थियो था वञनि। मुहिम हलाई वञे थी, पर फ़क़ति मख़सूस हंधनि ताईं, जॾहिं त आम माण्हुनि ताईं या खणी ईअं चऊं त यूसीस तहत इन हवाले सां आगाही न ॾिनी वेंदी आहे जेका हुअणु खपे। अॼुकल्ह असां वटि प्लाटिंग जो रुझान तमामु घणो वधी वियो आहे, जंहिं सबबु बिल्डर माफ़िया ज़रई ज़मीनुनि जे मालिकनि खे मुख़्तलिफ़ लालचूं ॾेई उन ज़रई ज़मीनुनि ते प्लाटिंग करे घर तामीर करण जहिड़ा मंसूबा जोड़िया था वञनि, जेके ज़रात खे नुक़सान पहुचाइण सां गॾोगॾु हिकु त खाद ख़ुराक जी किल्लत पैदा थींदी, ॿियो वरी उते मौजूदु वणकारी खे ख़तमु करण जा पिणु हानिकार नतीजा भोगणा पवंदा, जेके मुस्तक़बिल में असांजे लाइ तकलीफ़ दे हूंदा। ज़रई ज़मीनुनि खे ख़तमु करे उते जॻहियूं अॾणु इहो दुरुस्त अमल न आहे। हुकूमत तोड़े लाॻापियल इदारनि खे घुर्जे त इन हवाले सां तहरुक वरितो वञे ऐं इंसानी ज़िंदगीअ खे जीवन अर्पींदड़ वणनि जी हिफ़ाज़त कई वञे, जीअं इंसानी ज़िंदगी सां गॾोगॾु हिन माहौल दोस्त साथियुनि जो साथ असां सां हमेशह हलंदो रहे।